नासरीन दोदरिया वारे इलाइक़े में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। 144 कलम लागू थियण खां पोइ पुलिस केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे साख सरकी जी। साख आगाह कजो। जी बिल्कुल असां समुंड किनारे ते मौजूद आहियूं जिते 144 कलम लागू आहे। उन जेको आहे सिंध हुकूमत पारां इहो लागू कयो वियो आहे। केतिरनि ई माण्हू इन कलम जी ख़िलाफ़ वर्जी कई, जंहिंजे करे पुलिस एक्शन में आई ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे। असां सां गॾु जेको आहे हितो जेके मुक़ररु पुलिस एहलकार आहिनि जिन्हनि जी हिते ड्यूटी लॻाई वई आहे उहे असां सां गॾु मौजूद आहिनि। उन्हनि सां कल्ह अॼु जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछा कंदासीं त कल्ह ऐं अॼु जेको आहे तव्हां केतिरियूं गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, केतिरा केस दाख़िल थिया आहिनि ऐं छा चवणु चाहींदो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। 144 कलम लागू आहे हिते, केतिरनि माण्हुनि खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे, केतिरो अंग खर आहे? तक़रीबन 20 खां 25 माण्हू जेके आहिनि असां अरेस्टेड कया आहिनि, जेके गवर्नमेंट सिंध तरफ़ां जेको कानून लागू आहे 144 कलम जे तहत तक़रीबन कोई 10 खां 12 FIR बि कयूं आहिनि। आवाम खे पहिरें दिननि खे मना कयूं था त बाबा तव्हां सीवियो पट्टी ते न अचो, ऐं जेके ज़िद था करनि ऐं जेके मजबूरनि पोइ असां उन्हनि खे अरेस्टेड करे उनखे थाणे में लॉकअप करे केस दाख़िल था करियूं सर। हींअर बि तव्हां ॾिसो पट्टी साहिल पट्टी ते को माण्हू न आहे सर। ऐं असांजो इहो मैसेज आहे ऐं तव्हां बज़रिया TV जे चैनल जे ज़रिए आवाम खे मैसेज ॾियो त महिरबानी करे पंहिंजे घरनि में रहनि ऐं पुलिस सां ताउन करनि ऐं समुंड जी पट्टी साहिल जी पट्टी खां एहतियात रहनि सर। अच्छा, इहो ॿुधाइजो त हर मुश्किल वक़्त में असांजा जेके एहलकार आहिनि, सिक्योरिटी एहलकार जंहिंमें पाक आर्मी, सिंध रेंजर्स ऐं ख़ासि करे सिंध पुलिस हमेशह मुश्किल वक़्त में फ्रंट लाइन ते हूंदी आहे, मौजूदु हूंदी आहे। अवां इन हवाले सां कहिड़ो पैगाम ॾियो चाहींदा? पहिरीं त सर तरजीह असां इहा ॾींदा त आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करियूं सर। असांजी पहिरीं इहा कोशिशि आहे सर त उन्हनि जी जान जी ऐं माल जी हिफ़ाज़त करियूं। उन खां पहिरें सर त कोशिशि इहा आहे असांजी रहंदी त आवाम खे साहिल जी पट्टी खां पोइते रखूं सर। वॾी महिरबानी तव्हांजी। जी बिल्कुलु, ॾिसो असां सां गॾु पुलिस एहलकार मौजूदु हुया। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां हिते आवाम जी हिफ़ाज़त जे लाइ मौजूदु आहियूं ऐं जेको 144 कलम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। ऐं हिन टाइम बि जेको आहे असां ऐं जेको आहे जेके एहलकार आहिनि उन्हनि खां सवाइ हिते कोई बि मौजूदु न आहे। 144 कलम लागू आहे ऐं हिन तरफ़ जेके ईंदड़ रस्ता आहिनि उहे पुलिस पारां मुख़्तलिफ़ रुकावटूं लॻाए करे बंदि कया विया आहिनि ऐं पुलिस एहलकारनि जो इहो ई चवणु आहे त जेको 144 कलम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो उनजे ख़िलाफ़ केस बि दाख़िल थींदो ऐं उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई भी अमल में आंदी वेंदी। जी।